फ़ोनुनि मां हिननि जे किताबुनि मां लेटर मां ख़बर ज़ाहिर थो थिए त ही उन तंज़ीम सां वास्तो रखंदा आहिनि। सनातनी शहर जा पंहिंजा आहिनि जेके ॿ भाइर हुया जंहिंमें अब्दुल वाहिद कंबो ऐं ॿियो मोहम्मद ताहिर कंबो। अब्दुल वाहिद वीचारो शहीद थी वियो, मोहम्मद ताहिर ज़ख़्मी थी वियो। ॿिन्ही जहाज़नि खां नाना वागनि जी पुछाकीसूं त हिकिड़े पंहिंजो नालो ग़ुलाम शबीर उर्फ़ अली हसन मार ॿुधायो ऐं ॿिए जवाबदार रफ़ाकत मंगणहार ॿुधायो। मादली मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मेहरुल्ला शेख जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त कुझु ॾींहं पहिरियां टंडो ग़ुलाम अली रोड ते सेठ शमशेर जे दुकान वेझो नामालूम हथियारबंदनि हथां क़तल थींदड़ अब्दुल वाहिद कंबोह जा क़ातिल गिरफ़्तार कया विया आहिनि। SSP बदीन असलम लांगा, DSP एजाज़ बहण ऐं SHO मातलीअ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अहिड़ो इंकशाफ़ कयो आहे। नाज़रीन अवां खे तफ़सील ॾींदा हलूं त कुझु ॾींहं पहिरियां टंडो ग़ुलाम अली रोड ते सेठ शमशेर जे दुकान वटि ॿिनि भाउरनि खे नामालूम हथियारबंदनि सिधा फायर कया हुआ, जंहिंजे नतीजे में अब्दुल वाहिद कंबोह क़तल ऐं संदन जो भाउ मोहम्मद ताहिर कंबोह ज़ख़्मी थी पियो हुयो। उन सिलसिले में पुलिस टीम मुसलसल इंक्वायरी करे क़तल कंदड़ जवाबदार नाले ग़ुलाम शबीर उर्फ़ अली हसन मार ऐं रफ़ाकत मंगनहार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त ही ॿई जवाबदार मातली शहर जा रिवासी आहिनि ऐं ॿिन्ही जो तालुक़ु हिकु SRA तंज़ीम सां आहे, जॾहिं त ॾोह में इस्तेमालु थींदड़ हिकु मोटरसाइकिल ऐं वेपन पिणु बरामद कई वई आहे।